बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां तालीम सां गॾु पंहिंजे ॿारनि जी अख़लाक़ी तरबियत करणु ज़रूरी आहे, एजुकेशन विथ मैनर्स जे मौज़ू ते ॻाल्हाईंदासूं। तहज़ीब सिखाती है जीने का सलीका। त असां तालीम सां गॾु तहज़ीब ऐं अख़लाक़ी तरबियत पंहिंजे ॿारनि जी करियूं त ॿारनि जो मुस्तक़बिल ऐं ॿारनि खे हिकु बेहतरीन इंसान बनाए सघूं। ये हदीस शरीफ़ आहे त सुहिणे अख़लाक़नि वारो बेहतरीन इंसान आहे। त असांखे उन हवाले सां कुझु शयूं नज़र में रखणियूं आहिनि। सभ खां पहिरीं असांखे ॿारनि जे लाइ घर में बेहतरीन माहौल, अख़लाक़ वारो माहौल जोड़णो आहे। असांखे कम्युनिकेशन ऐं असांजी जेका हुते घर में लैंग्वेज आहे उहा सुठी इस्तेमालु करणु घुरिजे। उन खां पोइ असांखे ॿारनि जे स्कूल ते बि नज़रसानी करणु घुरिजे। पाड़े में बि असांखे ॿारनि जो ख़्यालु रखणु घुरिजे त उन्हनि जी सोबत कहिड़ी आहे ऐं ॿारनि जो चेक एंड बैलेंस ज़रूरी आहे त जीअं असां उन्हनि खे बहितर मां बहितर इंसान बनाए सघूं। जीअं इशफ़ाक़ अहमद चवे थो त पंहिंजे औलाद जी बेहतरीन तरबियत जी फ़िक्र करियो, बल्कि सहूलतुनि जी न। जीअं पखी पंहिंजे बचनि खे उॾणु सेखारींदा आहिनि, आखेरा या घोंसला ठाहे न ॾींदा आहिनि, त असां बि पंहिंजे औलाद खे पैसो ऐं ताक़त ॾियण जे बजाए इल्मु ऐं सुठी अख़लाक़ी तरबियत ॾियूं त जीअं उहे मुस्तक़बिल में बेहतरीन इंसान बणिजी सघनि ऐं उन्हनि में हिकिड़ो अहसास पैदा थियणु घुरिजे ऐं इंसानियत हुअणु घुरिजे। जीअं चवंदा आहिनि बाअदब बानसीब, बेअदब बेनसीब। नसीब अदब सां ठहंदो आहे। त असां पंहिंजे औलाद खे बेहतरीन तालीम सां गॾु बेहतरीन अख़लाक़ी तरबियत ॾेई करे हिकु सुठो इंसान बनायूं त जीअं सुठा अख़लाक़, सुठा ॿोल, सुठियूं ॻाल्हियूं हमेशह यादि रहणियूं आहिनि। तव्हांखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे औलाद खे सुठी तालीम सां गॾु सुठी तरबियत बि ॾियो ऐं अहिड़े तरीक़े सां त हू जी मुकमिल इंसान बणिजी सघे। आख़िर में दुआ ॾींदुसि त अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजे औलाद खे नेक ऐं साले ऐं सुठे इल्म सां गॾु सुठो अख़लाक़ नसीब करे। आख़िर में तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी इजाज़त वठंदुसि। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हमेशह मूंखे ख़ुशि रखे।